संग हर शख्स ने मशहूर दरगाह हज़रत शाह की रहमतुल्लाह अलैह मौजूद है। ये दरगाह क़यामत जे करे तमाम मशहूर है। इनके रूहानी सर्जन नाले सां तमाम घणो मशहूर है। तक़रीबन पूरे पाकिस्तान में माण्हू अचनि था। बचपन का वठी साईं जो माण्हू तेल लॻाईंदा आहिनि। साईं जे तरफ़ खां अलाह जे हुकुम सां शफ़ा थींदी आहे। जेकी दुनिया ईंदी आहे साईं जे तरफ़ खां शाही की तरफ़ खां शफ़ा वठी वेंदी आहे। अरे मूंखे तेल ॾिनो, मूंखे शफ़ा मिली, ऐं अलाह जे शुक्र सां सही आहियां। मूंखे शहनशाह चङो भलो कयो, मूं तेल पीतो, मूंखे तेल मां शफ़ा मिली। हा मां ठटे जाई तेल में काफ़ी सारे शफ़ा मिली है। हाँ यहाँ पे आने का मकसद क्या है? फेस मिलता है लोगों को, माशाल्लाह से फेस मिल रहा है तो यहाँ पे आ रहे हैं। अच्छा कितने टाइम से आ रहे हैं? मैं वो तो 3 साल हो गए। फायदा हुआ है। सर मैं मां या अहमद नवाज में मैंने मुझे मोरे से घट में घट 4 साल की आन पर अते माना नो चंडी करे असां हलिया वेंदा आहियूं। वरी हफ़्ते खनि खां ज़्यादा में ज़्यादा जेको आहे जिन्नात कैंसर जा माना जेके मर्ज़ आहिनि उहे हिते पासा जे गारंटी सां हिते इलाज ॾे। हाँ हिते माना रिहाइश मुसाफ़िर खाने में हिकु फीस बिल्ला मुसाफ़िर खाना बि हूंदा हुआ। उहे हींअर असां माना परेशान पियो ॾाढो असांखे ॾाढो पियो कनि। जेके मर्द हज़रात उहे परेशान लॻा पिया आहिनि। उन्हनि खे मतिलबु जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे त मतिलबु ॾिस मस्जिदुनि जे पोयां या इन किथे जे पोयां घणा दरख़्तनि जे हुन पासे वीचारा मरीज़ वेठा आहिनि, परेशान आहिनि ॾाढो। मर्द हज़रात छा कनि भला, काॾे वञनि, छा कनि? जेके मरीज़ आहिनि जिनखे कैंसर जा जिन्नात आहे हिकु हुनजो हिकु मुसलसल लाज़मी रहणो पवंदो आहे। हिते तव्हां सरेआम इलाजु ॾिसंदो जिन्नात जो बीमारियुनि जो ॾिसंदो तव्हां नियाणियूं बि। ऐं हिते थोरी तकलीफ़ बि ॾाढी आहे। मुसाफ़िर खाना असां अॼु ई लॻायूं था। मुसाफ़िर खाना फीसबिल्ला मर्दनि लाइ बि हुजनि। ऐं वीचारा जेके तकलीफ़ ख़ातिर जेका चिरिया थी वेंदा आहिनि उहे हफ़्ते खनि में त सही था थियनि। बाक़ाइदा असां ॾिठो आहे। पर उहो बेबस वीचारा को ॾिस त वण जे पोयां जंगलनि में पिया आहिनि। ऐं उते कुझु माना अहिड़ा आहिनि जेका तंग बि कनि था माना मरीज़नि खे। ऐं असां था चऊं त फीसबिल्ला हिकिड़ा मुसाफ़िर खाना नया ठाराए ॾिना वञनि, सहूलियत ॾिनी वञे। ऐं जेके मर्द हज़रात वीचारा परेशान परदेस आहिनि जिनखे मतिलबु बेरोज़गार थी विया आहिनि, बीमारियुनि जा मारियल तबाह थी विया आहिनि, उन्हनि खे फीसबिल्ला सहूलियत ॾिनी वञे। असां मदद जी असीं मदद मसला ये जेको ये दुकान में अॻियां लकड़ा ॾे लकड़ा खे कमियां कोन्हनि अॻियां में शुरू हलनि। असांजो मक़सदु हो त टेबल थी वियो जॻह ते अचे लकड़ा अची अॻिते ॿी सूरत दरगाह ते जॾहिं सवारी को वञे थो त हुनखे पिया ॿुधियूं ॿुधियूं ॻाल्हियूं ॿुधाए किथां 1000 किथां 2000 किथां 1500 उनखे वठो वञे त सवारियुनि खे किरायो पैसो बि न लॻी कोन अचे। लगने लगाना था तव्हांजी दुकानदार जी वॾो असरु थियो हिन वक़्तु असांजो जेको आहे बिल्कुलु रोज़ी बंदि आहे। बसि अलाही तरफ़ सां जेको थोरो घणो मिले थो बसि उहो ई मिले थो। बसि लखनऊ अगरि हिते अचनि हा त असांजी मार्केट सिधी थी आहे।
उहा शइ हिन वक़्तु असांखे कोन्हे असांखे इन शइ जी ॾाढी तकलीफ़ आहे ॿियो वरी हिते न को विज़ो जो सिस्टम आहे न को बाथरूम जो सिस्टम आहे को बि हिते को अहिड़ो सरकारी कमु न करायो आहे जरा मैंने तुमको मैंने तुमको कभी अपना खुदा रखा है इजाज़त ॾींदा